रुगो चमकंदड़ चेहरो ऐं साफ़ सुथरो हुजणु ख़ूबसूरती जी अलामत न हूंदी आहे। असां मां घणा माण्हू चेहरे खे ख़ूबसूरत बणाइण में पंहिंजी ॻिची, गोॾनि ऐं ठूठुनि ते ध्यानु न आहिनि ॾींदा। जंहिं सबबि असां अहिड़ा कपिड़ा ॻोल्हींदा आहियूं जिन में ॻिची नज़र न अचे, ॿाहूं पूरियूं हुजनि ऐं चेहरे खां सवाइ ॿी का शइ नज़र न अचे। पर इन हवाले सां कुझु घरेलू टोटका ॿुधाया वेंदा आहिनि जिन जी डॉक्टर बि तस्दीक कनि था। जिन जी ॻिची कारी थिए थी उन्हनि औरतुनि खे घुर्जे त हू रोज़ानो 1 चमचो तिब्बत सिनो क्रीम, 2 चमचा खीर, 1 चमचो लीमे जो रस मिलाए, 1/2 चमचो मिठी सोडा शामिल कनि ऐं उन्हनि जी पेस्ट ठाहिनि। इन खां पोइ उहा ॻिची ते लॻाइण खां पोइ 5 मिंट मसाज करे चेहरे खे धोई छॾिजे। चेहरे जी सफ़ाई लाइ फिटकी जे पाउडर में तिब्बत सिनो क्रीम खे मिक्स करे ॻिची ऐं चेहरे ते लॻाइण सां मेर बि निकिरी वेंदी ऐं खल बि नरम थी वेंदी। इहो नुस्ख़ो रंग साफ़ करण लाइ बि काराइतो सम्झो वेंदो आहे। इन खां सवाइ 1 चमचो संदल पाउडर ऐं 1 चमचो तिब्बत क्रीम खे मिक्स करे ॻिची ऐं चेहरे ते लॻाइण बाद 20 मिंटनि खां पोइ मुंहुं धोई छॾिजे। इन्हनि अमलनि सां न रुगो मेरठ ख़तम थींदी पर जेकॾहिं चेहरे ते मोहीड़ा हूंदा त उहे बि ख़तम थी वेंदा।